So, do मुझे crime partner. बाबू दा फैन मिलन आयो ओए वने तो चाचे दी रोटिया जानी अच्छा भी सुना सफा त्यारा इया न करना ने पर्सनल शेवन कैमरा ऐसा होना है अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत चाला केरा कुछ तो तबियत सही दो उम्मीद तो क्या सब ठीक होना करम जाओना भाईजान बस स्टॉप आता सबरी मुसलमान बाहरन के बहुत ओके हेलो ओके जुमा मुबारक जुमे भला रो बेहतरीन निया तो पाण वजूंदा व्या मस्जिद की तरह नींगरियों ता नसी सकोदा एरा गप ता कोन हुंदी ओ हाँ तो वजूंदा व्या जुमा नमाज के मस्जिद की तरफ तगड़ा तगड़ा ध्यान जाली सेट रही है खुद का काम है दीवो कड़ी भी जा बात है तो कप्तान मासे ये वाली तो कब्रिस्तान ता जिसी सगदा वरी ता के हेनारो कब्रिस्तान ता अस्सलाम वालेकुम या अहलल कुबूर एकरी तला के बिते अचणो तला जी हिते कबर खोटींदा दी इंशाअल्लाह चलो चलो बेहतरीन गाल तो ॿुधायां बेहतरीन या बेहतरीन तो संगत अॼु मां तव्हांखे उहो माण्हू ॾेखारण वारो आहियां जेको ॿिनि सालनि खां पोइ आयो आहे असां वटि जंहिंजो ज़िक्र मां पंहिंजे फस्ट व्लॉग में मतिलबु पहिरें व्लॉग में कयो हुओ उहो तव्हांखे उहो माण्हू न ॾेखारियो अस्सलाम वालेकुम सो हेॾो मुंहिंजो क्राइम पार्टनर समझो था हे वीचारो वियो सऊदी रोज़ी करण तो हाणे फाइनली असां वटि पुॻो आहे पर हराम पई थो करे राति रहे कोन थो चए थो वञा थो वरी ईंदमि भाऊ घणनि ॾींहंनि में ईंदव मां एॾो मारींदो आहियां अलाह कसम केरु न छॾाईंदई तो वञूं कब्रिस्तान संगत खे थोरो चकर ॾियूं वरी पोइ तव्हां सां मिलूं था सम्झो संगत वेलकम टू बैक अगेन डे 2 जीअं त सॉरी जुमे वारो व्लॉग वरी विच ते हिकिड़ो जेको हुयो फरहान वारो व्लॉग उहो पोस्ट कयोसीं हिन वजह सां थोरो मतिलबु जुमे में अॼु में विच में हिकिड़ो ॿिनि ॾींहंनि जो डिफरेंस अची वियो आहे वरी तव्हां अॼु था मिलूं सो इहो हुयो मुंहिंजो क्राइम पार्टनर बचपन जो नंढे लाइक़ जो इंजॉय मुंहिंजा गॾु फोटू तव्हां ॾिसो यकीन कोन ईंदो मतिलबु ॾाढी मुछूं नील पटनिल आहिनि ई कोन सम्झो था सो वियो अॼो वरी ईंदो असां वटि हफ़्ते खनि खां पोइ असांजो मतिलबु दावत वावत अची खाईंदो त फ़िलहालु त हुनखे थोरो जल्दी हो अहिड़ी अहिड़ी ॻाल्हि हुई जंहिंजे करे असां रुकियो कोन हलियो वियो उन ई ॾींहं ते जंहिं ॾींहं ते आयो उन ई ॾींहं ते मां तुंहिंजी घणो चयो यार हाणे आराम भई छॾ रह पर रहियो न हुनखे छा था करे सघूं सो हाणे पाण हलंदासीं रोज़ी तरफ़ थोरो यार तबियत में मज़ो न आहे मतिलबु बुखार आवाज़ ॾिसो था चेंज थी वियो आहे जीअं माना अजीब तबियत लॻी पई आहे अजीब तबियत जाम बीती आहे उल्टी करे कढे हाणे तो चलो चलें खैर अल्लाह पाक भलाई कंदो चलो चलें क्या बाबा निकरिया बाबा थोरो हेॾे ॾिसो बाबा थोरो हीं कयो थो ओ भागी तला
भाईजान असां सुबुह खां पोइ हितां हिमल था मिलूं बिल्कुलु हाल न आहे छा हाल आहे भाऊ जय रे हरी एफआईआर में हाल अरे क्या कर दी करा कुशल ये रहा अरे पैर में अरे किथे भाई किथां आई किथे ई ते हिते किथे चोॾहं आई छंडण तूं छा करवाई छंडण जो मच्छी पे मारे परे थी यानी छा हाल आहे खुशी करा तबियत सही है क्या बोलती कारा मिर्च ॾीन न भाऊ अलाए केर केर आया आहिनि अलाए मां निंड में आहियां अलाए छा ख़बर ई कोन थी पए बुखार वल्ला बुखार थी अरे मौसम जे हिसाब से सही है ओके मूंखे बि थियो पर माना टिकी कोन खाधीमांसि चले भाऊ व्लॉग तो भरियां टिकटॉक की वीडियो न तो भरियां जो वञींदो हेॾे सुरंदो हेॾे का चीज छो विच ते बिहारी थी बाक़ी हणी वञे ग़रीब माण्हू वरी हरूभरू माना केर कोन दादो ई माना तूं हितां जो चङो मुर्स ईंदो हेॾो चङो मुसा वे वे जानी इहो तूं छॾ न असां पहिरियों न हे तूं माना महिमान ई असांजो कराची जो यार ईअं न कर पानी यार गरम हो ॾाढो पी त माशाल्लाह सॼो विया हो न जानी मां न पिया ना बाबू दा फैन मिलण आयो ओए वञे थो छा थिए थी रोटिया ऊपर ही फोटो मुफ्त जाए न तव्हां फोटू पैसो ॼाण मां तव्हां व्लॉग थो भरियां न मां तव्हां व्लॉग थो भरियां पोइ माना तव्हां घणा ॼामा हाँ तोसां हाणे ॿाहिरनि जा रिश्ता आहिनि रूह जो रिश्ता आहिनि रूह जो राणो ई चरिया लव यू चाहे रुपया समझी ना उनका वैसा संगत बैठा हूँ वेटिंग में असल में तो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां ॻाल्हि ई ॿुधण लाइ आयो आहियां गाॾी खे एॾो साफ़ न रख पुछो सड़ाई थी आहे न नज़र न लॻे मां नथो चाहियां मुंहिंजे यार जी गाॾी खे नज़र लॻे थोरी माना मिटी विटी हुजेसि ज़रे सरस न कराई माण्हू वॾा लांती रहनि बाबा माण्हुनि खे मुंहुं ॾेई वेंदा पंहिंजा रखी लाइन में अचनि पंहिंजा लाइन में अची वेंदा अलाह मालिक आहे मामा मीरो चाय पी लो संगत शूशू जानी अचां पई सुणा सफ़ा तयार आहे ईअं न कर न हाणे पर्सनल शयूं आहिनि कैमरा जे साम्हूं वे जां बि वेही हाँ चलो ठीक है मेहरबानी कठे आए आए चंद्र तो यो पंहिंजो भाऊ फरहान जो भेण तो ॾिसो अॼु फरहान जो भेण चवां पियो सलाह अथव सिज बि लहण वारो आहे चंड बि निकिरी आयो आहे वेटिंग कुराड़ो परेशान थी वियो छोरो करे छा थो बजाया कुराड़े सां कुराड़े सां बजायूं कुराड़ा नवीं दे
असांजा जीअं त पाण मोटियासीं तव्हां ॾिठो 100 ते गाॾी भॼाई ईअं ज़ूम जहाज़ सम्झो था 125 हूंदी ई न अञा हे फरहान वारी पंहिंजो 110 या 115 नथी अचे महीने ॿिनि में अची वेंदी छो जो सेटिंग करायूं था पिया आस्ते आस्ते सम्झो था इन खां अॻु में जेका लास्ट 125 हुई असां वटि माजिद वारी रेड कलर में उहा बाइक ईंदी हुई 110 115 ते ऐं जस्ट विदिन मतिलबु 2 मिनट सम्झो था 2 मिंटनि में जहाज़ उन बाइक सां माना वॾियूं यादूं उन बाइक सां गॾु उन बाइक ते असां पंहिंजे यार शहीद अफ़ज़ल लुंड सां गॾु घुमंदा हुआसीं तो ख़ैर उहा बाइक खपाए वरी माजिद उमिरो करे आयो वरी 125 कोन वरिती हाणे इरादो लॻो पियो आहे पर इरादा मतिलबु कमु वधी वियो आहे तव्हांखे कोन थो ॿुधाए छॾियोसि बि ज़रूरु सम्झो था सो अॼु हिते व्लॉग कयूं था एंड मां सदाईं छित ते व्लॉग एंड कंदो आहियां पर तव्हां ॾिसो था हिकु रूम में व्लॉग एंड थो कयां एंड थो कयां छो छत ते मच्छर बाबा ईअं तोब पेर हथ ईअं माना खाई माना ॼण मूंसां माना खानदानी ज़ाती दुश्मनी अथनि अलाह कसम एॾो परेशान था कनि तो पाण हिते व्लॉग कयूं था एंड उमेद आहे कि असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आहे महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो ऐं हाणे जो असांखे इजाज़त माशाअल्लाह दुआउनि में अस्सलाम वालेकुम लव यू ऑल